नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी नुक़्तसी तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ फुलाडियूं थाणे जी हद में ॻोठ ईसा ख़ान मरी वासी वली मोहम्मद मरी पंहिंजे पुटु फ़तेह अली ऐं भाइटे पुनू ख़ान सां गॾु खिपरे में एहतिजाज कंदे ऐं दाहींदे चयो त बासरनि जीअं जंजाल करे छॾियो आहे। मुंहिंजी 33 एकड़ ज़मीन आहे जंहिंजो बासर ॾाढ करे पोखण नथा ॾियनि। हिननि चयो बासरनि जी ज़ुल्मनि जो नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे। जुड़ी आहे असां सां नाजाइज़ी आहे। असांजो बनी माइटणो आहे ॾाढाणो 14 हिसनि में अॻे विरासत तो पहिरें सदी खां हींअर 50 हिसेदार थी विया। हर को पंहिंजो हक़ खाए पियो। उन खां पोइ असांजे हक़ ते बिल्कुलु अहिड़ा असां सां नाजाइज़ी आहे। अवां पंहिंजे हक़ मां विराए असांखे एकड़ एकड़ ॿ एकड़ करे ॾियो। बनियूं गैराबाद करे वेठा आहिनि। असांजे घरनि ते असां ते हमला असां लोढ़ा ॾियो ढंग राॾा ॾियूं उन्हनि खां मटियो अचो असां सां विढ़नि। असांजो बनी बिल्कुलु गैराबाद माना फोड़ण जो कोशिशि अवां खे कूड़ा केस करे चालान कराईंदासीं। असां ते हमला हर वक़्तु कनि था। उन खां पोइ असांखे कमज़ोर करे असांजो बनी माना फोड़ण जो कोशिशि आहे। असां ते दॿा आहे। असां 12 भाती बुख ते आहियूं। हीउ हिकु छोकिरो आहे पंहिंजो आहे बेवा आहे। हिन बि ग़रीब माल चारे एकड़ हिकिड़ो वरितो आहे। उहो बि हिन बेवा जो बि गैराबाद आहे। ॿियो मशूम छोकिरो आहे उन बि मुंहिंजे माल चारे एकड़ बनी जो वरितो आहे। उहो बि गैराबाद पियो आहे। ख़रीदा ख़रीदी उन में को भाईवारी बि कान्हे का ॿिन्ही में सां। उन खां पोइ असां सां बिल्कुलु नाजाइज़ी आहे। असांखे हमला कनि पिया। कंहिं असांखे चवनि था अव्हांखे चालान कराईंदासीं। वॾी पार्टी आहे। केरु बि असांखे साथ ग़रीबनि खे कोन्ह थो ॾिए। असांजो सरज़मीन ॾिठो वञे बनी आहे पार्टेशन असांजो हक़ हिसे खां पंहिंजो हक़ छॾे असांजे हक़ ते असां सां जहाज़े नाजाइज़ी हमला आहे जहिड़ा कनि था। रोडनि खां मटियो ऐं असांजे बनी में जेको असांखे घर वेठे विढ़नि था। को वरी हमले जो केस पुलिस खां कराए असांखे चवनि था अव्हांखे असीं चालान कराईंदासीं। अव्हांजो को बि ज़ामीन कोन्ह पवंदो। वॾी पार्टी आहे। हिकिड़ो माण्हू